अर्जेंटाइन जी नायब सदर क्रिस्टीना फर्नांडिस डी किर्चनर खे रोडनि जे ठीकनि में करोड़े डॉलरनि जी करप्शन जे इल्ज़ाम में 6 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई वई। क्रिस्टीना फर्नांडिस खे ॿीहर अवामी उहिदो संभालण खां बि नाअहल करार ॾिनो वियो। क्रिस्टीना फर्नांडिस खे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील करण जो हक़ हासिल आहे। अर्जेंटाइन जी हिकु अदालत मूजिबि क्रिस्टीना फर्नांडिस खे 2007 खां 2015 ताईं पंहिंजी सदारत दौरान सांता क्रूज़ सूबे में रोडनि जे कम लाइ हिकु तामीराती कंपनी में अवामी फंड विरहाइण में फ्रॉड जो ॾोह साबित थियो। क्रिस्टीना फर्नांडिस मौजूदा नायब सदर जी हैसियत में आर्ज़ी इस्तस्ना सबबि फौरी तौर जेल न वेंदी। अदालती फ़ैसिले ते क्रिस्टीना फर्नांडिस पंहिंजे मथां लॻायल इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो आहे, पर इहो बि ऐलान कयो आहे त हू ईंदड़ साल थींदड़ चूंडुनि में हिसो न वठंदी।